कोस्की शहर जे मेन प्राइमरी स्कूल में MDF तरफ़ां स्कूल में दोस्तीअ जे उनवान सां इनफ़रादी मेलो लगायो वियो। मेले में ज़िले बदीन तालुक़े टंडेबाग जे 8 स्कूलनि जे शागिर्दनि हिस्सो वरितो। मेले में मिड़नि स्कूलनि जे शागिर्दनि मुख़्तलिफ़ रांदियुनि में पंहिंजी महारत जो भरपूर इज़हार कयो। शागिर्दनि विच में चिटाभेटी जा मुख़्तलिफ़ प्रोग्राम कराया विया, जंहिंखां पोइ इनाम ऐं शील्डूं बि विरहायूं वियूं। इन मौक़े ते ॻाल्हाईंदे MDF जे अॻुवाणनि जो चवणु हो त हू इलाइक़े जे ॿारनि जी सलाहियतुनि खे निर्वाह करण लाइ अहिड़ा प्रोग्राम कराईंदा आहिनि। ये चवणु चाहियां MDF गुज़िरियल 3 सालनि में 2015 खां वठी बदीन ज़िले में कमु करे रही है ऐं 2015 खां वठी 2019 ताईं असां लॻभॻि 5000 ॿार आउट ऑफ स्कूल जे चिल्ड्रन उन्हनि खे स्कूल में दाख़िल करायूं। अल्हम्दुलिल्लाह 90% सां उन्हनि खे रिटेन करायो आहे। जो मेन मक़सदु इहो आहे त जेके ॿार ड्रॉप आउट आहिनि, जेके स्कूल कोन था अचनि, उन्हनि खे स्कूल में दाख़िल करायूं। ऐं पंहिंजे इन पैगाम जे ज़रिए सभिनी दोस्तनि खे या जेके ॿुधनि पिया उन्हनि वालिदैन उन्हनि खे इहा गुज़ारिश कंदुसि, महिरबानी करे पंहिंजे ॿारनि खे स्कूल में दाख़िल करायो, पंहिंजे ॿारनि खे पढ़ायो। ऐं जे ॿार जेके आहिनि रांदि रूंद में वधीक हिसो वठनि था, अॼु जो जेको असांजो प्रोग्राम हो हिकिड़े क़िस्म जो मेलो हो, जंहिंमें ॿारनि जे रांदियुनि जा मुक़ाबिला बि हुआ, शो बि हो, डांसूं बि हुयूं। तालीम आम कैसे की जा सकती है, तो उसके लिए बच्चे को जो छोटा ज़हन होता है उसका दिल चाहता है हल्ला गुल्ला मस्ती करने को, उसका दिल चाहता है अच्छी अच्छी बातें सुनने को, लेकिन हम जब क्लास में उसको बिठाते हैं और जब हम उसको लेक्चर वगैरह या सबक पढ़ाते हैं तो उसका इंटरेस्ट कुछ हद तक होता है, लेकिन वो बाद में जाके ब्लैंक हो जाता है, बाद में उसे कुछ समझ नहीं आती। तो दोस्ती प्रोग्राम एक ऐसा प्रोग्राम है जिसमें हम कहानियों के ज़रिए, जिसमें हम फिज़िकल एक्टिविटीज़, स्पोर्ट्स एक्टिविटीज़ के ज़रिए बच्चों में ये रुझान पैदा करते हैं कि भाई आप लोग स्कूल आओ। इनामनि ऐं अवार्डनि वठण खां पोइ मासूम शागिर्दनि जी ख़ुशी ॾिसण वटां हुई। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk